कंदकोट जे बोड मुतासिर ढोलू रिंद जो ॾोह इहो हुयो त हुन पंहिंजो पाण ते फिटकार करण वारी हिकु वीडियो सोशल मीडिया ते रखी हुई। उन वीडियो में हुन सूबाई वज़ीर शबीर बिजाराणी खे वोट ॾियण ते पछताव ज़ाहिर कंदे पाण खे ऐं ॿियनि खे गारियूं ॾिनियूं ऐं इहो ऐलान कयो त हू हाणे वोट इमरान ख़ान खे ॾींदो। मिलियो आहे अंगूठो ॿियो कुझु बि न मिलियो आहे। शबीर लियायो की हाणे अॻिते बोड ई न आहे, पाणी काॾो आयो आहे। असां शाही को छलापे पानी विधो बनीन में खेता ते सभा तबाह थी विया। अगर मैंने सा शबीर ले आयो तवा के कुछ ॾिना ही हे ॾिनो था हे ॿियो वरी बुझा छा ॾींदो असांखे। हुनजो पंहिंजो पेट खाली आहे, उहो पंहिंजो घर भरे असांखे ॾींदो। वोट कंहिंखे ॾींदा? वोट हाणे हिन साल आयो इमरान ख़ान खे ॾींदासीं। ॿियो ख़ैर आहे ज़मींदारनि सां गॾु ख़ुशि आहे। तूं बि इन जो तूं बि शबीर लिखे वोट ॾींदा हे वॾरनि वटि ईंदा आहिनि त माल पंहिंजी कोठियुनि में विझी विकिणी छॾींदा आहिनि, कुझु बि न ॾींदा आहिनि। अॻे इमरान ख़ान 12,000 ॾिबा उहा बि खाई विया। बस पाणी पी छॾिया त पोयों कढ हे ॾींदो थी हे थी। शबीर अली ख़ान ईंदो असांखे फंड ॾींदो, असांखे बुझो बि न ॾींदो सवा 20 में। हिननि खे छा मिलियो आहे? हिननि जा वार ई ॻाढ़ा थी विया, ॾींहंनि ते वेही वेही बरसातुनि खे तबाह कयो आहे। ईअं ई मरदा ईअं ई असांजा शबीर अली कुझु बि न ॾींदो। हिननि खे ॾे त कुझु असां छा वॾे ॾियूं। भिता किरी पिया आहिनि, जॻह किरी पिया आहिनि असांजा। बसि इहा बि खोड़ अथसि। 31 तारीख़ जो अॼु मां बरात तो नओं आहे। अॻे जेको असांखे मिले पियो उहो बि असांजा बंदि कराया अथसि। हाणे काॾो खायूं, छा खायूं, मिटी खायूं। बोड मुतासिर पोरियत ढोलू रिंद जी इहा वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बैदि पुलिस खेसि खंभे वई ऐं वहशियाणे तशदुद जो निशानो बणाए मरणी करे छॾियो। सोशल मीडिया ते ज़ख़्मी ढोलू रिंद जूं तस्वीरूं साम्हूं अचण बैदि जॾहिं सूबाई वज़ीर ऐं सरकार ते छिती तनक़ीद जो सिलसिलो शुरू थियो त ढोलू रिंद खे आज़ादु कयो वियो। ढोलू रिंद खे आज़ादु करण बैदि खांसि हिकु वीडियो बि रिकॉर्ड करायो वियो जंहिंमें हुन चयो त पुलिस मूंखे कुझु बि न कयो आहे। पंहिंजी इन नई वीडियो में पोरियत ढोलू रिंद सूबाई वज़ीर शबीर बिजाराणी खे घटि वधि ॻाल्हाइण ते माफ़ी बि वरिती। राति खां वठी मां सुईअ में हुयुमि, न मूंखे पुलिस अगवा कई, न मूंखे कंहिं अगवा कई। मुंहिंजी घर वारनि खे ख़बर बि न हुई। राति खां वठी मां सुई में हुयुमि दोस्तनि वटि। हाणे मां मोटी आयो आहियां घर पंहिंजी ख़ैर सां। मुंहिंजो बयानु इहा आहिनि, मुंहिंजो कंहिंजो मथां बि इज़लाम न आहे। मां शबीर अली साहिब खां बि माफ़ी वठां थो। अॼु बि अॻे बि मां पंहिंजो ग़लती थियो इहो मां बयानु ॾिनो, मां खामखाई। ढोलू रिंद सां पेश आयल ही वाक़ियो उन्हनि माण्हुनि लाइ वॾो जवाबु आहे जेके इहो सवाल कंदा आहिनि त माण्हू पीपल्स पार्टीअ खे वोट छो था ॾियनि।